नाज़रीन, आवाज़ टीवी के प्रोग्राम दी एज विथ मोहसिन बबर में वांके भलिका। नाज़रीन, इलेक्शन ऐं सियासत मुतलिक़ तव्हांखे अपडेट करण खां पहिरीं, तव्हांखे ख़बरूं ऐं तज़िया ॾियण खां पहिरीं अॼोके प्रोग्राम में तव्हांखे हिकिड़ी मां एक्सक्लूसिव ख़बर ॾियणु चाहियां थो। ऐं उहा ख़बर का सुठी न आहे। ख़बर सुठी इहे न आहे त ही निगरान हुकूमत, जेका वफ़ाक़ी निगरान हुकूमत आहे, उहा वेंदे वेंदे हिकिड़ो वार करणु चाहे थी। ऐं असांजे ज़रियनि असांखे ख़बर ॾिनी आहे, आबी वसीलनि जी जेका वफ़ाक़ी वज़ारत आहे, उतां असांखे ख़बर पई आहे त वफ़ाक़ी वज़ारत जेका आहे उहा हिकिड़े ऑर्डिनेंस हिकिड़ो तयारु करण ते गौर करे पई, जंहिंजो मतिलबु इहो आहे त इरसा में जेके सूबनि जा इख़्तियार आहिनि उहे ख़तमु थियनि ऐं इरसा जो चेयरमैन हिकिड़ो हाज़िर सर्विस कामूरे खे मुक़ररु कयो वञे, जेको पंहिंजा फ़ैसिला करे ऐं उनजो फ़ैसिलो आख़िरी हुजे। पंहिंजो मक़सदु इहो थियो जेका इहा ऑर्डिनेंस आहे इहो सूबनि सां मुशावरत करण खां सवाइ आंदो वञे पियो ऐं इम्कान आहे, ख़दशो आहे त इहो इन्हनि ॾींहंनि में अॻे हफ़्ते में इहो ऑर्डिनेंस जो खे जारी कयो वञे राति पेट में, जीअं थींदो आहे इहो राता हयो वेंदो। ऐं इन सां छा थींदो त इरसा जो जेको इख़्तियार आहे पाणी जी विर्छ जो, छाकाणि हींअर सूबा उते बराबरि जा मेंबर आहिनि ऐं सूबनि जा मेंबर चेयरमैन थींदा आहिनि वारे ते। हर साल हर कंहिंजो वारो ईंदो आहे, पोइ उहो चेयरमैन थींदो आहे। हिन में चेयरमैन परमानेंट आणण ते गौर कयो पियो वञे। इहा जेका रोटेशन वारो चेयरमैन आहे इनखे ख़तमु करे ऐं को कामूरो फेडरल गवर्नमेंट जो कामूरो आंदो वञे पियो, जेको इन जो चेयरमैन थींदो। ऐं उनखां पोइ तव्हां सम्झी सघो था त पाणी जी जेका विर्छ आहे सूबनि जे विच में, जेका हिकिड़े क़ानून तहत थींदी आहे, 1991 पाणी मुआहदे तहत थींदी आहे, जंहिंमें नून लीग, जंहिंमें पीपल्स पार्टी, सभई जेके हुकूमतूं हुयूं उहे शामिलु हुयूं इन खे साइन करण में। वॾो ॾुखियो फ़ैसिलो हो, यकीनन इहो नवाज़ शरीफ़ खे क्रेडिट वञणु घुरिजे जंहिं इहो फ़ैसिलो करायो हो। पर हाणे इहो मामिलो ही इंटरिम गवर्नमेंट जो ख़्यालु आहे, कुझु धुरियूं उते जेके मौजूदु आहिनि आबी वसीलनि जी वज़ारत में, उहे इन्हनि खे ख़तमु करण जूं तयारियूं कनि पियूं। असांखे असांजे ज़रियनि उते वेठल कुझु ऑफिशल्स असांखे ॿुधायो आहे त हिन ते तयारी थिए पई ऐं जेकॾहिं थी वञे थो त सिंध समेत जेका ॿियनि सूबनि जी, नंढनि सूबनि जी हिकिड़ी स्ट्रगल हुई 50 साल जी, जंहिंजे नतीजे में पाणी जो मुआहिदो तय थियो हो, उनखे हिकिड़ी शिक सां, हिकिड़े ऑर्डिनेंस सां ख़तमु करे ऐं सूबनि ते जेको पाणी जो कंट्रोल आहे उहो साॻियो वापडा वटि अची वेंदो, जेको 1991 खां पहिरीं थींदो। ऐं पोइ तव्हांखे ख़बर आहे वापडा पंहिंजी मर्ज़ी हलाईंदी आहे, कंहिंखे छा पाणी मिलंदो। इन जो मक़सदु असांखे जेको कुझु ज़रिया आहिनि उन्हनि ॿुधायो त इनजो मक़सदु इहो थी सघे थो त पाणी जी जेका विर्छ जेका आहे, जेके प्रोजेक्ट आणणु चाहिनि था, पंजाब आणणु चाहे थो ऐं वफ़ाक़ जेको आणणु चाहे थो, उन्हनि खे उतां मंज़ूरु कराइणु ऐं उतां जेको पाणी जी विर्छ जो आहे तरीक़ेकार आहे उहो ज़ाहिर आहे पोइ चेयरमैन फ़ैसिलो कंदो। त पोइ जेके रिटायर्ड मेंबर उते सूबनि जा मेंबर आहिनि उन्हनि जी का से न हूंदी ऐं पोइ फ़ैसिला शख़्सी फ़ैसिला हूंदा। जेको रेगुलेटरी अथॉरिटी वारो कॉन्सेप्ट आहे उहो बि ख़तमु थी वेंदो। ऐं इहो फ़ैसिलो हिकिड़ी निगरान वफ़ाक़ी हुकूमत आणे पई, जंहिंजो मैंडेट बि न आहे। ऐं इहो फ़ैसिलो थियण ते घुरिजे हा त CCI में आइन मूजिबि गॾियल क़ौमनि वारी जेका काउंसिल आहे, मुफ़ादनि वारी काउंसिल CCI, उन वटि वञणु घुरिजे हा। पर छाकाणि त सूबा उते ईंदा, एतिराज़ु कंदा, त इहो शायदि इन ते कोशिशि कई पई वञे। असांजो फ़र्ज़ु आहे तव्हां ते इहा ॻाल्हि पहुचाइणु, सिंध जी सियासी पार्टियुनि ताईं, सिंध जे मीडिया जे दोस्तनि ताईं, सिंध जी सिविल सोसाइटी लेखकनि ताईं, जिन सॼी पाणी जी हिकिड़ी स्ट्रगल कई आहे, उन्हनि जे ताईं इहा ख़बर मां आणणु चाहियां थो त कीअं हिकिड़े ऑर्डिनेंस ज़रिए इन मामले खे ख़तमु कयो वञे पियो ऐं उहो बि हिकिड़ी निगरान वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां। निगरान सिंध हुकूमत गैस जे मामले ते ऐं ॿियनि केतिरनि ई मामलनि ते जस्टिस रिटायर्ड मक़बूल रिज़वी साहब जेको आहिनि, उन्हनि वॾा पंहिंजो मोकिलिया आहिनि, ख़त हिकिड़ा लिखिया आहिनि, वॾा एतिराज़ वारिया आहिनि वफ़ाक़ी हुकूमत सां। इहा तमामु प्रोएक्टिवली हुननि जी कोशिशि रही आहे। ज़रूरी आहे त हीअ बि जेको फ़ैसिलो आहे इन जे हवाले सां हिकिड़ो पर्सनल DO CM तरफ़ां PM खे वञे त अहिड़ी क़िस्म जी ख़बर जेका आहे उहा हले पई ऐं इनखे रोकियो वञे ऐं इन सां वॾा प्रॉब्लम थी सघनि था। इहो मैंडेट हिकिड़ी निगरान हुकूमत जो कीअं थी सघे थो त हिकिड़ो वॾो अहम फ़ैसिलो जो पाणी जो मुआहिदो थियो उनखे तब्दील कयो वञे क़ानून खे। पर ख़बर आहे मुंहिंजी दुआ आहे त मुंहिंजी इहा ख़बर ग़लति साबित थिए, पर असांखे हिकिड़े एतबार जो ज़रियनि जेको आहे असांखे इहो इतला ॾिनो आहे। असांजो कमु आहे तव्हां ताईं इहा ख़बर पहुचाइणु। हाणे बाक़ी जेके स्टेक होल्डर्स आहिनि उहे हिनखे कीअं टेकअप कनि था, सियासी पार्टियुनि खे कीअं सीरियस वठनि थियूं, इहो उन्हनि जो फ़ैसिलो आहे। जिना जी इहा ॻाल्हि ॿोल कई असां इरसा जे मामलनि ते त कीअं हिकिड़ो ऑर्डिनेंस आंदो वञे पियो ऐं इन जे लाइ सभिनी खे अखियूं पटणु खपनि। सिंध सरकार, निगरान सिंध सरकार ख़ासि तौर ते मूं हुनजो ज़िक्र कयो। निगरान CM साहब इन हवाले सां काफ़ी प्रोएक्टिव आहिनि ऐं इन्हनि शयुनि ते बिल्कुलु ख़त बि लिखनि था प्राइम मिनिस्टर खे। त ज़रूरु हुन में हिकिड़ो DO ख़त लिखी प्राइम मिनिस्टर खे ॿुधाइणु खपे
त हिन ते सिंध जे माण्हुनि खे तमामु घणो एतिराज़ु रहंदो, सियासी पार्टियुनि खे, सिविल सोसाइटी खे, आबादगारियुनि खे इहो मसइलो रहंदो। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो ब्रेक। ब्रेक खां पोइ असां ॻाल्हि ॿोल कंदासीं जेका नून लीग तरफ़ां अॼु मंशूर जारी थियो आहे उन्हनि ते असां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु रहिजो। जी नाज़रीन, वेलकम बैक। असां ॻाल्हि ॿोल कईसीं नून लीग जे मंशूर जे हवाले सां। नून लीग अॼु पंहिंजो मंशूर जारी करे छॾियो आहे। घणे भाङे मैक्रो इकनॉमिक जेका सिचुएशन आहे उनजी बहितरी लाइ उन्हनि ॻाल्हि कई आहे। 5% 10% वधाउ जी ॻाल्हि कनि पिया त उनखे असां बहितर कंदासीं। मुल्क जी जेका GDP आहे मुआशी तरक़ी जी उनखे 6% ते खणी वेंदासीं। उनखां अलावा मकानी चूंडुनि जी ॻाल्हि ॿोल कई वई आहे। ॿिया बि काफ़ी नंढा स्टेप हिकिड़ो डिटेल में काफ़ी वॾो मंशूर जारी कयो वियो आहे। उनजी इम्प्लीमेंटिंग उहो चवंदा असां इन ते इम्प्लीमेंटेशन लाइ हिकिड़ी कमेटी बि जोड़ींदासीं त जेका इन ते अमल दरामद कंदी। इहा सुठी ॻाल्हि हिकिड़ी मूंखे नज़र आई आहे। ॿियूं बि काफ़ी इन में शयूं बहितर आहिनि। हिन मामले ते देरि छो थी ऐं हिन में छा सिलसिलो हुयो? नवंबर में खां वठी जनवरी अची थी वई आहे ऐं हिननि मंशूर देरि में आंदो आहे। उनमें छा छा शयूं आहिनि, हिन जो छा सबबु आहिनि? मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी दी न्यूज़ जा करस्पॉन्डेंट आहिनि फ़खर दुरानी साहब। फ़खर दुरानी, बहुत शुक्रिया आपका, आपने हमें ज्वाइन किया। फ़खर, क्या देख रहे हैं कि ये नून लीग का मंशूर आखिरकार आ गया, बहुत देर कर दी मेहरबान आते आते, तो आप क्या समझते हैं कि इसकी क्या वजह थी इतना देर से मंशूर का इजरा करने की? मेरा ख्याल है इस टाइम ये मैं इस पे स्टोरी भी की है, आज छपी है बल्कि, कि मुस्लिम लीग नून को इतना टाइम क्यों लग गया मंशूर बनाने में और मंशूर लॉन्च करने में। क्योंकि नवंबर में इन्होंने कमेटी एक अनाउंस की थी कि मंशूर के हवाले से ये कमेटी है वो मंशूर बनाएगी। तो मैंने इस हवाले से जो मुस्लिम लीग नून की मंशूर कमेटी के जो सरबराह थे सेनेटर इरफान सदीकी साहब, उनसे भी बात की और उनसे पूछा कि आखिर इस ताखीर की वजह क्या है। वो ये बताते हैं कि 35 हमने सब कमेटीज बनाई थी हर पाकिस्तान से मुताल्लिका जो फील्ड है या उस हवाले से, और हमने उन फील्ड से एक्सपर्ट्स को बुलाया, उनकी ओपिनियन ली, उनकी इनपुट जो है वो अपने मंशूर में शामिल की। इस वजह से ये ताखीर का शिकार हुआ मंशूर लॉन्च होने के हवाले से। और वो फिर उन्होंने इस पे बताया कि एक कम्प्रीहेंसिव हमने डॉक्यूमेंट जो है वो लॉन्च किया है मंशूर के हवाले से। और इसमें जो सेलिएंट इसके अगर मैं फीचर्स आपको थोड़े से बता दूं कि एक तो इन्होंने 3 जो बुनियादी इसमें चीजें जो मुझे अट्रैक्ट की हैं वो ये है, वो कहते हैं कि बल्दियाती जो इंतखाबात के हवाले से आपने देखा कि पिछले कई सालों से मुख्तलिफ जो गवर्नमेंट्स आई हैं उन्होंने बल्दियाती इंतखाबात को उसमें रुकावटें डाली और बल्दियाती इंतखाबात नहीं होने दिए। तो इस पे वो कहते हैं कि हम अब जो मुस्तकबिल में इसके लिए आइन में कानून साजी कर रहे हैं और आइन में तरमीम करके ये जिस तरह आम जो इंतखाबात है जनरल इलेक्शन वो 90 दिनों में होते हैं, इसी तरह अब बल्दियाती इंतखाबात भी 90 दिनों के अंदर अंदर हो जाया करेंगे। और ये जब एक सर्कल चल पड़ेगा कि फिर जब ये अपनी मुद्दत कंप्लीट करेंगे तो उसके 90 दिनों के बाद फिर ऑटोमेटिकली इस पे इंतखाबात हो जाएंगे। दूसरी एक और जो इसमें इंपॉर्टेंट बात है जो मुस्लिम लीग नून के मंशूर में, वो ये है कि नौजवानों को, जिस तरह इमरान खान एक नो डाउट नौजवानों में बहुत ज्यादा पॉपुलर हैं, तो नौजवानों को अट्रैक्ट करने के लिए नून लीग ने अपने जो मंशूर है उसमें उन्होंने ये प्रपोज किया है कि हम एक अलहदा विजारत बनाएंगे, विजारत बराए अमूर नौजवानान। उसमें जो नौजवानों से मुतालिक जितने भी मसाइल होंगे वो एक प्लेटफॉर्म के तहत जो है वो उनको हैंडल किया जाएगा और उनको हल किया जाएगा। तो एक विजारत का भी वो कहते हैं कि हम क़याम करेंगे। इसके अलावा और भी जो मईशत के हवाले से कि महंगाई हम जो है वो 2025 तक 10 फ़खर मईशत में मैं आता हूँ। ये 2 आपने बड़े अहम पॉइंट रेज किए हैं, एक नौजवान की वजारत, इस पर बात करते हैं, लेकिन पहले आपने कहा कि बल्दियाती इंतखाबात 90 दिन में कराए जाएं। ये तो आइन में हमारे मौजूद है कि जनरल इलेक्शन भी 90 दिन में कराने होते, कराता तो कोई नहीं है। और आपको पता है पंजाब में क्या हो रहा है और फेडरल गवर्नमेंट में कितना प्रोलॉन्ग कर गई है, लेकिन कोई पूछने वाला नहीं है, आइन पर अमल दरामद नहीं हो रहा। तो ये 90 दिन वाला मामला अगर बल्दियाती में ले जाएंगे तो क्या फर्क पड़ जाएगा? मेरा ख्याल है कि फर्क पड़ेगा। देखें आप, ये जो 90 दिनों में आम इलेक्शन थे वो आइन के आर्टिकल 224 में दर्ज है कि आपने 90 दिनों में इंतखाबात कराने हैं। लेकिन उसी ही आर्टिकल में मोहसिन साहब ये भी है कि उसी आर्टिकल की जो दूसरा पैरा है कि जो ज़िमनी इंतखाबात होते हैं
वो 60 दिनों में आपने एक सीट वेकेंट होती है, तो वो 60 दिनों में आपने वो जिमनी इंतखाबात भी कराने हैं। इसमें जो आइन के ऊपर अमल दरामद के हवाले से और ये खासतौर पे इंतखाबात के हवाले से ये कोर्ट्स का भी मैं समझता हूँ जिम्मेदारी है। अब ये जो 60 दिनों में इंतखाबात थे, जब ये पीटीआई ने असम्बलियां से जब इस्तीफा दिया, कौमी असम्बली और जो दूसरी असम्बलियां थी, तो उसके बाद हुकूमत जो पीडीएम की हुकूमत आई थी वो इस पे जिमनी इंतखाबात कराना चाहते थे। पीटीआई के जो अराकीन थे वो पेशावर हाई कोर्ट में और मुख्तलिफ हाई कोर्ट्स में जाके स्टे ऑर्डर ले आए जो बाई इलेक्शंस के हवाले से। तो वायलेशन जो है वो बहरहाल हो रही है, लेकिन हमारी अदालती जो निजाम है उसमें इस्लाहात की जरूरत है, ताकि उनकी भी जिम्मेदारी है कि उसको इम्प्लीमेंट करें। दूसरा आपने नुक्ता उठाया नौजवानों की वजारत का, ये बड़ी अहम बात है, एक अच्छी बात है, नौजवानों के लिए इनिशिएटिव ज़्यादा होने चाहिए। लेकिन मसला ये आ रहा है कि नौजवानों के मामला तो सूबाई मामला है, तो ये क्या फेडरल गवर्नमेंट में वजारत बनाएंगे या सूबों के पास ये वजारत होगी? क्यों इसको फिर कैसे देखें? क्योंकि एक तरफ तो पीपल्स पार्टी कहती है हम जो वजारतें हैं वो सूबे में वापस ले जाएंगे, यहाँ से गैर जरूरी वजारतें ख़त्म करेंगे। तो ये भी एक नुक्ता ज़रूर उनसे पूछा जा सकता है। बिल्कुल, ये मैंने नुक्ता पूछा भी है। देखें, जो मुस्लिम लीग नून का अभी मंशूर जारी हुआ है ना, ये कोई 40 सफ़ात का है। इसमें इन्होंने पॉइंट्स बताए हैं कि हम ये करेंगे, ये नहीं बताया कि हम ये तमाम तर जो इकदामात हैं कैसे उठाएंगे, उसके हवाले से एक्सप्लेनेशन नहीं दी। या तो ये जब बताएंगे कि एक्सप्लेन करेंगे कि हम ये जो जितने भी इकदामात हैं उसको कैसे इसके ऊपर अमल दरामद करेंगे, तो मेरा ख्याल है उसके ऊपर बेहतर तौर पर कॉमेंट किया जा सकता है। जहां तक पीपल्स पार्टी के हवाले से आपने बताया 17 वजारतों को वो कह रहे हैं हम खत्म करेंगे, और उससे कोई 328 अरब रुपए का जो उन्होंने 10 नुकाती एजेंडा दिया है अपना, उसमें उन्होंने कहा कि हम 328 अरब रुपए इससे बचा के वो अवाम की फलाह बहबूद के ऊपर खर्च करेंगे। मेरा ख्याल है ये भी कोई काबिल अमल दरामद नहीं है। अगर मैं इसकी थोड़ी सी तफसील आपको बताऊं कि ये क्यों नहीं है। देखिए, 17 जो वजारतें हैं जब ये खत्म भी करते हैं तो उससे जो मेन आपका जो एक्सपेंडिचर होता है वो सैलरीज और जो नॉन डेवलपमेंटल जो एक्सपेंडिचर होता है उसके ऊपर होता है। पीपल्स पार्टी हमेशा से प्रो जो एम्प्लॉइज हुकूमत रही है। क्या पीपल्स पार्टी इन 17 वजारतों से जो फारिग होने वाले मुलाजमीन होंगे उनको खत्म कर देंगे? मैं समझता हूँ नहीं कर सकती। तो ये इस हवाले से ये ऐसे जो सियासी जमातें हैं उनको ऐसे मंशूर देने चाहिए जिनके ऊपर अमल दरामद कराना भी काबिल हो। अब देखें, 650 अरब रुपए का आपका विफाकी जो अखराजात का बजट होता है, उसमें से ये कह रहे हैं हम 328 अरब रुपए खत्म कर देंगे या कम कर देंगे। ये कोई, मेरा नहीं ख्याल कि ये कोई इम्प्लीमेंटेबल जो है इस तरह के जो सजेशन दी गई है जो पीपल्स पार्टी की तरफ से भी। लेकिन ये वजारतें नीचे भेजने का और जो खर्चाजात हैं वो सूबों को वापस भेजने का, तो ये निगरान हुकूमत तो इस पर काम कर रही है और उन्होंने काफ़ी चीज़ें भेज भी दी हैं सूबों को, जी आप खर्च करें या आप खर्च करें। तो ये इन्होंने काम शुरू कर दिया, आधा आधा के जो भी हुकूमत आएगी वो कर सकती है। तो उसमें से ये तो मामला अलग है कि 328 अरब बचेंगे या नहीं बचेंगे, ये तो अलग ही मामला है कुछ नहीं। बिल्कुल, देखिए 18वीं तरमीम के बाद ये तो लाजमी तौर पे डिवॉल्व होनी चाहिए। वजारतें जो सूबों से रिलेटेड जितने भी सब्जेक्ट्स हैं वो सूबों को देने चाहिए और ये इसी से ही सूबाई खुद मुख्तारी का जो है वो इंश्योर कराया जा सकता है। लेकिन कोई चीज, इतने बड़े बड़े दावे ये कि हम 328 अरब रुपए इससे बचा लेंगे, फिर ये कि 1500 अरब रुपए की जो सब्सिडी हम दे रहे हैं वो भी हम बचा के जो है वो अवाम के ऊपर, मेरे ख्याल है ये भी एक लाफेबल सा है। देखिए, इसमें 1500 अरब की जो सब्सिडी है उसमें जो बेनजीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के भी 450 अरब रुपए हैं। उसके अलावा जो बाकी गिलगित बल्तिस्तान को जा रहा है, आटा जा रहा है, या इस तरह की जो बाकी सब्सिडी दी जा रही है। एक तरफ तो पीपल्स पार्टी अपने मंशूर में ये कह रही है हम सब्सिडाइज 300 यूनिट जो है वो बिजली के यूनिट देंगे फ्री में, और इसी तरह के जो सब्सिडीज देंगे सहूलत कार्ड और ये इस तरह के। दूसरी तरफ ये कहते हैं हम 1500 अरब की सब्सिडी खत्म करेंगे। तो ये खुद इनकी भी उसमें कंट्राडिक्शन है और क्लैरिटी उनका कहना है। सीरियस नहीं है। जी आप सही कह रहे हैं कि ये कंट्राडिक्शन है कि अगर ऐसा है। लेकिन बिलावल का जो स्टेटमेंट था वो कह रहा था जो ये 1500 अरब रुपए की जो सब्सिडी इलीट क्लास को मिलती है वो खत्म करेंगे। अब वो ज़रा आइडेंटिफाई होगी कौन कौन सी है, किस तरफ जा रही है। तो वो जो सब्सिडी नहीं है वो टैक्स एग्जेम्पशन है, वो 2.1 ट्रिलियन है, वो एक डिफरेंट वो मद में है। ये 1500 अरब की सब्सिडी डिफरेंट है। ठीक है फखर, इसमें आगे बढ़ते हैं। ये तो बड़े आपको पता है कि लंबी डिबेट है इस पे। देखें अब काबिल अमल पीपल्स पार्टी क्या लाती है और नून लीग क्या लाती है। लेकिन आज मैंने एज ए सहाफ़ी एक चीज़ नोट की, जब नून लीग का मंशूर जारी किया जा रहा था आज एक बड़ी प्रेस कॉन्फ्रेंस में लंबी चौड़ी, और मैंने स्टेज पे देखा कि माशाल्लाह से सेंट्रल पंजाब के तमाम लीडरान मौजूद थे नून लीग के,
वो बाकी सूबों के लोग उन्होंने नहीं बिठाए हुए थे। तो ये क्या नून लीग पाकिस्तान का मंशूर है या नून लीग सेंट्रल पंजाब का मंशूर है? ये बड़ा अच्छा आपने सवाल पूछा है। जब आपको याद है, जब ये इन्होंने कमेटी बनाई थी ना मंशूर के हवाले से, तो उस टाइम भी कोई जनूबी पंजाब से कोई बंदा नहीं शामिल किया गया था, इसी तरह के कोई बाकी जो छोटे यूनिट्स हैं उससे भी नहीं किया गया था। तो सोशल मीडिया के ऊपर इसके ऊपर बड़ा क्रिटिसाइज हुआ था। उसके बाद इन्होंने ये जो छोटे यूनिट्स हैं और जो जनूबी पंजाब इस तरह के इलाकों से इन्होंने बंदे मंशूर कमेटी में शामिल किए थे। ये बड़ा एक अनफॉर्चुनेट है कि मुस्लिम लीग नून के ऊपर ये जो टैग लगता है सेंट्रल पंजाब वाला या जीटी रोड वाला, ये इसको जानबूझ के नहीं हटाते या क्या है, लेकिन ये इसको अगर ये विफाक की जमात बनना है तो इनको बाकी सूबों के जो है बाकी यूनिट से भी जो तमाम तर स्टेक होल्डर्स हैं उनको शामिल करके ही तमाम तर फैसला साजी और इस हवाले से फखर मैं और आप एग्री करते हैं कि सेंट्रल पंजाब का मंशूर है ये? जी बिल्कुल। अच्छा, इसमें आगे बढ़ते हैं। फखर, आपने मैं आपको फॉलो करता हूँ, आप बड़े एक्टिव जर्नलिस्ट हैं। आप अभी पंजाब के दौरे पर भी थे, जनूबी पंजाब के दौरे पर थे, सरायकी वसेब में आपने कुछ अजला का दौरा किया है, खासतौर पर डीजी खान का। तो क्या क्या देख रहे हैं वहाँ पर, क्या हो रहा है सरायकी वसेब के इलाके में इलेक्शन के हवाले से? मोहसिन साहब, देखें हिस्टोरिकली जो जनूबी पंजाब है ना, उसमें पॉलिटिकल पार्टीज का एक हद तक तो वोट बैंक हो सकता है, लेकिन उसमें जो ज्यादातर अमल दखल है वो इलेक्टेबल्स का होता है, और इलेक्टेबल्स के अपने जो पॉकेट्स में वोट अच्छे खासे होते हैं। और आपने देखा है कि माजी में जितने भी जनूबी पंजाब से हैं वो इलेक्शंस के करीब, पिछले आप 3-4 इलेक्शंस उठा के देख लें, वो हमेशा से एक नई जो किंग्स पार्टी जो जिसने हुकूमत में जाना होता है उसमें जाके शमूलियत अख्तियार कर लेते हैं। इस समय भी कुछ इसी तरह का है। पीटीआई का तो एक्टिव ही नहीं है इस तरह, जो भी हालात हैं उनकी वजह से पीटीआई के जो कैंपेन है वो उस तरह नहीं हो रही। जो मुकाबला वहां पे नजर आ रहा है जनूबी पंजाब में वो पीपल्स पार्टी और नून लीग के दरमियान आ रहा है। और मैं वहां पे गया हूँ, कुछ लोगों से भी मिला हूँ, मुख्तलिफ 2-3 अजला में भी गया, तो 50-50 मुझे लग रहा है। खासतौर पे डीजी खान हो गया, मुजफ्फरगढ़ हो गया, लिया डिस्ट्रिक्ट हो गया, ये इसमें पीपल्स पार्टी और मुस्लिम लीग नून में के दरमियान आपको अच्छा मुकाबला देखने को मिलेगा। ये आप समझते हैं कि डीजी खान, राजनपुर और ये जो रहीम यार खान, खासतौर पर रहीम यार खान में बड़ा पीपल्स पार्टी ने जलसा किया, तो यहाँ पर अभी नून लीग जलसे तमाम के तमाम सेंट्रल पंजाब और अपर पंजाब में कर रही है। आज भी उनका पिंडी में जलसा था। तो ये अपना जनूबी पंजाब की तरफ अभी उस तरीके से आए नहीं है नून लीग। क्या ख्याल है आपका फखर? बिल्कुल, मैंने ये सवाल भी पूछा है मुस्लिम लीग नून की क़यादत से कि ये आखिर क्यों। एक तो उन्होंने जो एक सामने की वो बना दी कि वहां का इस टाइम जो है वो मौसम अच्छा नहीं था, इस वजह से जो आला क़यादत है वो नहीं जा सकी। लेकिन मेरा ख्याल है कि ये इनको अगर वो इग्नोर करते हैं तो पीपल्स पार्टी वहां से अच्छा खासा एक फायदा ले जाएगी जो मौजूदा इलेक्शंस आने वाले हैं उसमें। तो फ़कत ये तो इसका मसला है जो हम ज़ाहिर, मैंने तो ऐसे अजरा है सहाफ़ती जो हमारे जोक्स होते हैं उस हवाले से बात की थी कि सेंट्रल पंजाब का मंशूर है, लेकिन ये तो प्रैक्टिकली साबित कर रहे हैं कि हम सेंट्रल पंजाब में ही रहेंगे और इधर से आगे पीछे नहीं जाएंगे। तो ये तो अमलन तौर पर खुद नून लीग साबित कर रही है कि हम क्या करने जा रहे हैं। देखिए, इसमें जो मंशूर अगर देखा जाए ना तो उसमें ओवरऑल इन्होंने इकोनॉमी के ऊपर बहुत ज्यादा फोकस किया है, और वो इकोनॉमी फिर आपको सिर्फ सेंट्रल पंजाब से नहीं पूरे मुल्क के ऊपर ही अमल दरामद होगा। इसमें फिर उन्होंने जो इन्फ्लेशन है या अनएम्प्लॉयमेंट है या इस तरह की जो कुछ चीजें हैं उससे तो ये लगता है कि ये ओवरऑल जो है वो मुल्क के हवाले से इकोनॉमी के वो कर रहे हैं। लेकिन इनकी जो पॉलिसीज जब ये हुकूमत में आ जाते हैं तो नो डाउट जिस तरह आप कह रहे हैं ये सेंट्रल पंजाब फोकस्ड होती है, और इनको मेरा ख्याल है कि बियॉन्ड सेंट्रल पंजाब जाके सिंध को भी एक्सप्लोर करना चाहिए। सिंध में आप देखें इनका कोई जो टॉप की लीडरशिप है वो कभी जलसे करने नहीं जाती, कोई ओवरऑल जो इनकी पार्टी की ऑर्गेनाइजेशन है वो भी उस तरह वो नहीं करते कि उस सिंध में अपने वोटर को मुतहरिक कर सके। तो इनको अगर ये वाकई वफाक की जमात बनना है तो इनको बाकी जो यूनिट्स हैं उस पर तवज्जो देनी होगी, अदरवाइज। जी फ़खर, इसमें हमें जो नून लीग के लीडर्स हैं अंदरून सिंध के, जो दही सिंध के जो इनके लीडर्स हैं डिस्ट्रिक्ट्स के, वो उनके हमसे बातचीत होती है तो वो कहते हैं जी हम तो कई सालों से हर मीटिंग में हर मर्तबा हर जगह उनसे रिक्वेस्ट करते हैं कि मियाँ साहब आप तशरीफ़ लाएँ, मरीम साहब आप तशरीफ़ लाएँ, लेकिन ये डेलिबरेट लगता है कि नहीं जाना है, बस सिंध के अंदर नहीं जाना है। ये डेलिबरेट है, ये जरदारी साहब के साथ भी इनकी अंडरस्टैंडिंग है कि सिंध को इन्होंने नहीं छेड़ना, और इस वजह से जो मियां नवाज शरीफ है वो इस तरह अभी भी जब ये पाकिस्तान है या बरतानिया से वापस आए
तो इनको जो मुस्लिम लीग नून सिंध की क़यादत है उन्होंने इनवाइट किया कि आप आए सिंध में जलसा करें, आप जो है वो पार्टी को ऑर्गेनाइज करें। तो नवाज शरीफ साहब वहां पे सिंध में नहीं गए। तो मुझे बजाय ऐसा लगता है कि ये जो ऊपर की क़यादत है पीपल्स पार्टी और नून लीग की, ये एक दूसरे से कोई बिगाड़ना नहीं चाहते। इसी वजह से नवाज शरीफ साहब जो है वो कराची नहीं गए, जरदारी साहब जो है वो नून लीग के खिलाफ कोई बयान नहीं देते। हाँ, बिलावल जो है वो एक्टिव है, लेकिन जरदारी साहब अभी तक वो फ्रेंडली जिस तरह होता है वो खेल रहे हैं सियासत। फ़खर, एक और मेरा आखिरी सवाल ये होगा कि आपको याद होगा, और शहबाज शरीफ जब प्राइम मिनिस्टर थे पीडीएम के गवर्नमेंट में, उन्होंने 1800 अरब रुपए का एक पैकेज अनाउंस किया था। मैंने कल इस पर स्टोरी भी की थी कि वो 1800 अरब रुपए पैकेज किसानों के लिए उन्होंने दिया। बड़ी प्रेस कॉन्फ्रेंस की, यही ऑप्टिक्स थे, यही लोग स्टेज पे बैठे हुए थे जो कि आज मंशूर कमेटी में बैठे हुए थे, और बाद में उस पर कोई अमल दरामद नहीं हुआ। तो क्या मंशूर का हाल भी यही होने वाला है? देखिए, मेरी इस हवाले से इम्प्लीमेंटेशन के हवाले से बात हुई इरफान सिद्दीकी साहब से भी। वो कहते हैं कि आप हमारा जो डिटेल्ड मंशूर रहेगा उसमें हमने कंपैरिजन भी किया है कि 2013 से 18 तक जो हमारी हुकूमत थी, जो हमने मंशूर में वादे किए थे उसमें हमने किस हद तक अमल दरामद किया है। तो वो हम चार्ट भी शेयर करेंगे कि ये हमने वादा किया था, इसके ऊपर हमने अमल दरामद कर दिया है। तो ये जो अब भी वो कह रहे हैं कि हम मंशूर जो वादे किए हैं वो हम ये अपने दौर के इख्तिताम पे ये दिखाएंगे भी सही कि हमने किन किन जो दावों के ऊपर अमल दरामद 100% किया है या 50% किया है या जितना किया है, वो हम अपनी परफॉर्मेंस भी दिखाएंगे। फ़खर, बहुत शुक्रिया आपका, आपने हमें ज्वाइन किया और बड़ा इन डेप्थ एनालिसिस हमें दिया। नाज़रीन, फ़खर दुरानी सीनियर जर्नलिस्ट आहिनि जेके पंजाब जे काफ़ी इलाक़नि में इलेक्शन में हलनि बि था ऐं काफ़ी क्रिटिकल व्यू जॾहिं पंहिंजी ख़बर ॾींदा आहिनि त काफ़ी अंदर जी ख़बर कढी ईंदा आहिनि। उन्हनि ख़ासि तौर ते मंशूर ते बि ख़बर कई जेका अॼु पब्लिश थी दी न्यूज़ में। त नाज़रीन, ही सूरत हाल आहे नून लीग जे मंशूर जे हवाले सां, पंजाब जे हवाले सां। ब्रेक खां पोइ वधीक हिन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़रीन, वेलकम बैक। हाँ असां थोड़े सिंध जी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हिन में ख़ासि तौर ते उमरकोट ज़िले ते असां ॻाल्हाईंदासीं। तमामु अहम मुक़ाबिलो हिते मौजूदु आहे, जेतोणीकि काफ़ी अरसे खां हिते पीपल्स पार्टी सीटूं खटींदी आई आहे, क़ौमी असेंबली जूं, थोरे सूबाई जूं। पर हाणे असां हिन हवाले सां छा अपडेट आहिनि असां वठंदासीं। डॉन जा सीनियर करस्पॉन्डेंट आहिनि उमरकोट ज़िले मां AB आरिसर साहब। आरिसर, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। आरिसर, तव्हांजी हिकिड़ी स्टोरी बि डॉन में पब्लिश थी जंहिंमें तव्हां ॿुधायो था सख़्तु मुक़ाबिलो आहे, पर उन हवाले सां जेके ख़बरूं अचनि पियूं त इहो ॿुधायो वञे थो त सीटूं काफ़ी वाज़े बरतरी सां पीपल्स पार्टी समूरियूं सीटूं खणी वेंदी। छा ईअं ई सूरत हाल आहे या अञा किथे किन सीटनि ते सख़्तु मुक़ाबिलो आहे? जेका सूरत हाल आहे उन मंझि जॾहिं ॾिसूं था त पीपल्स पार्टी जी बरतरी पीपल्स पार्टी जे कैंडिडेट्स खे हासिल आहे, पर जो सबबु इहो आहे त उनजे साम्हूं जेके कैंडिडेट्स आहिनि उन्हनि जी उहा वर्थ न आहे। ऐं गॾोगॾु जॾहिं बि पीपल्स पार्टी हुकूमत में हुई त साम्हूं वारा जेके मुखालफ़ीन आहिनि उहो पंहिंजी वोटर्स मां बिल्कुलु हथ कढे वेही रहिया, उन्हनि ते का महिनत कोन थी, उन्हनि जो कॾहिं मालिकी कोन थी। ऐं उन खां अलावा जेको उमरकोट आहे इन में 50% जेको वोट आहे उहो माइनॉरिटी जो आहे। ऐं माइनॉरिटी जेका आहे उहा चाहे थी त असांखे पीपल्स पार्टी हुजे या ॿी का पार्टी हुजे, मुल्क जो खज़ानो बि लुटी वञे, वञी डहड़ में पवे, पर असांखे तहफ़ुज़ खपे। असांजी मिल्कियतुनि जो, असांजी ज़िंदगियुनि जो, असांजे ॿारनि जो असांखे तहफ़ुज़ खपे। उनजे करे हिकिड़ो वॾो वोट बैंक जेको आहे उहो पीपल्स पार्टी खे वञे थो। छाकाणि त हू चवनि था त पीपल्स पार्टी ॾे नथी त ॾुखो ई नथी। अच्छा, हिन में आरिसर हिकिड़ी अहम ॻाल्हि इहा आहे त हिकिड़े पासे क़ौमी असेंबली सीट ते अमानुल्ला टालपुर बि बीठल आहिनि, काफ़ी स्ट्रॉन्ग कैंडिडेट आहिनि, उनजो पंहिंजो वोट बैंक हिकिड़ो सुठो हूंदो आहे। जेतोणीकि पोएं भेरे नून लीग 5000 वोट खयां हुआ, नीलम कुमारी साहिबा हितां बीठियूं हुयूं, त इनमें अमानुल्ला टालपुर त वॾो स्ट्रॉन्ग कैंडिडेट थी सघे थो, मुमकिन आहे? मीर अमानुल्ला टालपुर हिकिड़ो सुठो गिरोवर त आहे ऐं हिकिड़ी सुठी पॉलिटिकल हुनजी जेका आहे उहा हिकिड़ी ॼाण आहे, हुनजी नज़र आहे हिकिड़ी पॉलिटिक्स ते न। पर नवाज़ लीग जो जेको वोट बैंक हो उहो 20 सालनि दौरान 20 साल अॻु में वॾो हिकिड़ो वोट बैंक हो, पर वक़्त सां गॾु उहो शिफ्ट थी पीपल्स पार्टी जी हंज में हलियो वियो ऐं उन खां अलावा उनजी मालिकी कोन थी उन वोट सॼो समूरे वोट जी। ऐं मीर अमानुल्ला टालपुर जेको आहे उनजी बि का हिते पूरी सोसाइटी में एतिरी हुनजी का अच वञ नथी रहे। हू हिकिड़ो सुठो बिज़नेसमैन आहे, हू सुठो हिकिड़ो गिरोवर त आहे, पर हिते समाज जेको चवे थो त असांखे मतीअ ते बि माण्हू खपे, त शादी ते बि माण्हू असां वटि जेको हाज़िरी भरे थो, ऐं को
माण्हू बदिजी थो वञे या बदिलायो थो वञे उन वक़्त ते असांखे जेको साथ ॾिए थो, छोटा मोटा मामला बदिलनि जा वग़ैरह उन में बार बार असांखे उन्हनि कैंडिडेट्स जी ज़रूरत पवे थी। हालांकि कैंडिडेट्स या मिसाल तौर जेके चूंडिया वञनि था उन जो कमु लेजिस्लेशन हुजणु घुरिजे, हल्के नाज़िम वारा जे MNA लेवल जा माण्हू आहिनि। इनमें आरिफ साहब हिकिड़ी ॿी शइ जेको सूबाई असेंबली सीटूं हिकिड़ो तैमूर आहे, सरदार शाह आहे, ॿिए पासे अमीर अली शाह आहे, त सरदार शाह में ख़ुदाबख्श राजड़ बीठो आहे। ख़ुदाबख्श राजड़ चयो वञे त तमामु मज़बूत उम्मीदवार आहे, उनजो पंहिंजो ज़ाती वोट बैंक तमामु घणो आहे ऐं तमामु हिकिड़ो क्रेडिबल क़िस्म जो माण्हू आहे पंहिंजे तक में। उनजे साम्हूं सरवरी जमात जो साबिक़ा MPA आहे पीपल्स पार्टी जो अली मुराद राजड़। अली मुराद राजड़ बि उतां खां जेको आहे उहो बीठो आहे ऐं उनखां अलावा जेको GDA जो आहे ख़िज़र हयात मंगरियो, उहो फ़कीर जादम मंगरियो जो भाउ आहे, उहो बि बीठल आहे। पर हिन मंझि हिकु त जेको 5 साल जो अरसो हो, इन में 1,27,000 पीपल्स पार्टी उमरकोट डिस्ट्रिक्ट में नवां वोट शामिल थिया आहिनि। इहे मुंहिंजे ख़्याल में इहे वॾा डिसीसिव हूंदा। इहे पहिरियों दफ़ो वोट पिया ॾींदा ऐं इहो हिकिड़ो वॾो अहम फ़ैसिलो हूंदो ऐं इहे माण्हू केॾांहुं था वञनि, इहो हिकिड़ो अहम किरदार अदा करे सघनि था। ऐं गॾोगॾु सरदार शाह चवे थो या जेके माण्हू चवनि था त हुन 63,000 ऐं मथे कुझु मेरिट ते जेके नौकरियूं ॾिनियूं ऐं उनखां अलावा जेके एजुकेशनल रिफॉर्म्स वग़ैरह वठी आयो ऐं उमरकोट जे लाइ हिकिड़ी यूनिवर्सिटी जेका आहे मंज़ूर कराई आहे, जंहिं मंझि कोई 7 अहम शोबा मेडिकल इंजीनियरिंग ऐं ॿिया कोर्स वारा शोबा हूंदा, उन्हनि में जेके आहिनि हिन इलाइक़े खे तमामु घणा जेके आहिनि कम मिलणा आहिनि। ऐं उनखां अलावा हिन जो भाउ हिते सरफराज़ वेही सॼो ॾींहुं वोटर जी जेका मालिकी कंदो हो, इहो पुण हिननि जे वोट बैंक खे वधाइण में वॾो किरदारु अदा कंदो। अच्छा आरिफ साहब, तव्हां जो ख़ुदाबख्श राजड़ जो असल में मुंहिंजो मक़सदु अली मुराद राजड़ खां, उहो चवंदा हुनजो वॾो वोट बैंक आहे, जेतोणीकि सरवरी जमात जो ख़ासि माण्हू आहे ऐं सरवरी जमात पीपल्स पार्टी सां गॾु बीठल आहे, त तव्हां सम्झो था त मखदूम जमील ज़मा साहब हिते अप्रोच कंदो अली मुराद राजड़ खे, बाबा तव्हां हथु खणी वञो सरदार शाह जे साम्हूं? इहो मुमकिन आहे, अगरि ॻाल्हि थी रही आहे? असल अली मुराद जेको मुंहिंजो नुक़्ते निगाह आहे, हू अञा पंहिंजी मर्ज़ी सां बीठो आहे ऐं हर इलेक्शन में हू बीहंदो आहे, उनखे आख़िर में परचाए हथु खणाए वठंदा आहिनि ऐं हिन चकर कुझु वधीक ॾींहंनि ताईं बीठो रहियो आहे। हाणे ॾिसजे त बिलावल मखदूम फैमिली सां ज़ाहिर पंहिंजे कैंडिडेट खे जेको आहे सरदार शाह, उनखे सपोर्ट करण जे लाइ बिलावल यकीनन मखदूमनि सां ॻाल्हाईंदो। ऐं अगरि जे ॾिठो वञे त मुंहिंजी जॾहिं सरदार शाह सां ॻाल्हि थी, तॾहिं चयईं त हर कंहिंखे पंहिंजी स्ट्रेंथ खे पंहिंजी डेप्थ चेक करण जी। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त सरवरी जमायत जा जेके अली मुराद जो पंहिंजो जेके 2 पोलिंग आहिनि, उन्हनि ते कोई 2,500 खनि जेके वोट आहे उते कास्ट। अच्छा, हिनमें पंहिंजो हिनमें हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि आहे, हीअ न तक जी ॻाल्हि ॿियो हिकिड़ो अहम उम्मीदवार आहे लाल माली PTI तरफ़ां, काफ़ी एक्टिव पॉलिटिशियन आहे ऐं हिन इलाइक़े में काफ़ी वोट खणंदो रहियो आहे। गुज़िरियल 2 दफ़ा MNA हू रहियो आहे ऐं हुन PTI जी फेडरल गवर्नमेंट जो हिसो रहियो आहे। हुन ज़रूरु माण्हुनि खे कुझु फ़ाइदा पहुचाया हूंदा ऐं हिकिड़ो प्रोग्रेसिव क़िस्म जो माण्हू लाल माली आहे हिन, ऐं जो पंहिंजो शहर उमरकोट शहर में वोट बैंक आहे, उन करे गौसिया जमात जो हिकिड़ो वॾो वोट बैंक इन ज़िले में आहे। त छा मक़सदु लाल माली जो वोट बैंक ऐं गौसिया जमात जो वोट बैंक गॾिजी बि छा इम्पैक्ट कोन क्रिएट कंदा हिन इलाइक़े में? इन मंझि बि थोरी सूरताल ॿिए नमूने जी आहे। जॾहिं मखदूम शाह महमूद कुरैशी नवाब यूसुफ टालपुर जे साम्हूं कंटेस्ट कयो हो उमरकोट मां, त 1,04,000 ऐं मथे कुझु वोट खया हुआ ऐं जॾहिं त नवाब यूसुफ टालपुर उनखां 58,000 मथे वोट कया, 1,62,000 ऐं मथे कुझु वोट हुआ। त जॾहिं मखदूम शाह महमूद कुरैशी पाण बीठल हो, तॾहिं GDA जी सपोर्ट हुई, मतिलबु कोई 8-10 पार्टियूं मिली करे मखदूम शाह महमूद खे बि करे रहियूं ऐं ख़ुदि पाण हू हिकिड़ो सफ़ा तल्समाती क़िस्म जी उनजी जेको आहे त उन जेको उनजी पॉलिटिकल हिकिड़ो रंग आहे, हुनजो हू जेको हिकिड़ो ज़बरदस्त मुक़रर बि आहे ऐं हुनजो रूहानी जेको रिश्तो आहे हिन सिंध सां, उमरकोट थरपार करे इन्हनि सां, त उहो इलाही पुराणो रिश्तो आहे। त उनजे करे जॾहिं मखदूम शाह महमूद कुरैशी बि पीपल्स पार्टी जे साम्हूं कैंडिडेट जेको नवाब यूसुफ हो, उनजे साम्हूं का ख़ासि ॿूटो न ॿारे सघिया, खटे न सघिया, त लाल जे लाइ त इहो इलाही मुश्किल थींदो। इन में हिकिड़ी शइ थी सघे थी त
अगरि मखदूम शाह महमूद कुरैशी खे आज़ादी मिले थी ऐं अची लाल जो वोट वठण जे लाइ हिते वर्क करे थो, त पोइ जेको लाल जी मौजूदगी में हींअर वोट हूंदो उन में वॾो फ़र्क़ु ज़रूरु यकीनन फ़र्क़ु ईंदो, ऐं लाल मुस्तक़बिल जे लाइ पंहिंजो हिकिड़ो ग्राउंड ठाहे वेंदो। ऐं माइनॉरिटी जे वोट जी जीअं मूं पहिरीं ॻाल्हि कई त माइनॉरिटी जेका उहा तहफ़ुज़ चाहे थी, ऐं उहो तहफ़ुज़ हुननि जो ख़्यालु आहे त उन्हनि खे पीपल्स पार्टी अगरि जे खज़ाना बि लुटे थी त हूंदे बि तहफ़ुज़ जेको आहे पीपल्स पार्टी खां मिले थो, जॾहिं त ॿियूं जेके पार्टीज़ आहिनि ख़ासि तौर जंहिंमें GDA सां जेके मिलियल हुयूं, जंहिंमें ख़ासि तौर फंक्शनल लीग सां हमेशह माण्हुनि खे इहा शिकायत रही आहे त हुननि चयूं मिसाल तौरु न प्लाट सलामत था रहनि, न हुननि जूं ॿनियूं सलामत थियूं रहनि, न हुन जो माल सलामत थो रहे, न हुन जा जेके आहिनि ॿार ऐं औरतूं सलामत थियूं रहनि। ऐं ॾाढ जीअं मां हिकिड़े दौर में MQM जो हिकिड़ो ॾाढ जो सिस्टम हूंदो हो शहर में, ईअं ॿारहाड़ी में फंक्शनल लीग जे कुझु माण्हू इन क़िस्म जा रवैया रखी करे पंहिंजो वोट बैंक विञायो आहे ऐं नओं वोट बैंक हासिल करण में नाकाम पिया आहिनि। अरे सर, तो तव्हां सम्झो था त इन क़ौमी असेंबली तक ते जेको तव्हांजी ॻाल्हियुनि मां तज़ीम अंदाज़ो आहे त पहिरें नंबर ते यूसुफ टालपुर, ॿिए नंबर ते अमानुल्लाह टालपुर ऐं टे नंबर ते लाल माली ईंदो, अहिड़ी कुझु इक्वेशन ठहे पई? न, अहिड़ी क्वेश्चन कोन थी ठहे। थी सघे थो त लाल माली ॿी पोज़ीशन ते अची वञे, छाकाणि त कुझु न कुझु माइनॉरिटी वोट मिलंदो, गौसिया जमायत जो वोट मिलंदो, ऐं हुन जा पंहिंजा बि जेके वोट उमरकोट शहर में जॾहिं हिकिड़ो अंदाज़ो माण्हुनि जी मुंहिंजी कचहरी थी आहे त हू कोई 4000 खनि वोट सिर्फ़ु उमरकोट शहर मां बि कढे सघे थो, त इहा जेका इक्वेशन आहे उहा 20-25 ताईं बि वञी सघे थी। ठीकु, आरिफ साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, उमरकोट ज़िले जी सूरत हाल असांखे सीनियर सहाफ़ी AB आरिफ सर असां ताईं पहुचाई। कुझु थोरा इंटरनेट जा असांजे इशू हुआ, पर बहरहाल मजमूई तौर ते जेका ॻाल्हि सम्झ में अचे पई त इहे सभु सीटूं पीपल्स पार्टी लाइ क्लियर आहिनि ऐं लाल बाली क़ौमी असेंबली सीट ते अमानुल्लाह टालपुर साहब जो ज़रूरु मुक़ाबिलो कंदा, हिकिड़ो सुठो वोट ज़रूरु खणंदा, पर खटण जी पोजीशन में बकौल AB आरिफ सर जे न आहिनि। जीअं फंक्शनल लीग हिते काफ़ी एक्टिव हूंदी हुई, तव्हांखे यादि हूंदो मुज़फ़र शाह साहब हितां खटींदा रहिया आहिनि ऐं जादव मंगरियो साहब हितां खटींदा रहिया आहिनि मरहूम, पर हिन भेरे GDA जो या फंक्शनल लीग जो हिते कुझु बि वोट बैंक नज़र नथो अचे ऐं उहो कंहिं बि मुक़ाबले में नज़र नथा अचनि। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम एतिरो ई। मोहसिन बबर खे इजाज़त ॾींदा, सदाईं गॾु।